अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां अमर अली जोयो। अॼु हफ़्तेवार लाइव मीटअप प्रोग्राम सां गॾु तव्हां सभिनी ॾिसंदड़ वासियुनि खे पहिरीं ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। अॼोको ॾींहुं ईद जो ॾींहुं बि आहे, ईद जी ईद उल अज़हा जो टियों ॾींहुं आहे ऐं राखीअ जो ॾींहुं बि आहे। तव्हां सभिनी हिंदू भाइरनि खे, इंसानियत खे, सभिनी पाकिस्तान में, सिंध में, सॼी दुनिया में रहंदड़ इंसान ज़ात खे ईद जूं, ईद उल अज़हा जूं ऐं राखीअ जूं लखे लखे वाधायूं। जीअं त दोस्तो अॼु ख़ुशीअ जो ॾींहुं बि आहे, हिन जे ॾींहं जी मुनासिबत सां असां हिकु स्पेशल प्रोग्राम रखियो आहे जंहिंमें असांजा नौजवान दोस्त बीमारी जे बिस्तरे ते रहनि था ऐं उनजी असांजो न हुकूमतूं, न को असांजो नौजवान, न को कोई सोसाइटी जो फ़र्क़ु उनजी सार संभाल रहे थो। ऐं तमामु दुख वठां चवणो पए थो त जीअं असांजी अधी सिस्टर कोमल सर थो वीचारी असां खां हमेशह लाइ विछड़ी वई, ईअं ई असांजो हिकु लोड़ दोस्त नौजवान सोशल एक्टिविस्ट निसार अहमद दुलड़ो साहबु कैंसर जी बीमारीअ में उहो विसरे विया। उन जे हवाले सां पाण ॻाल्हाईंदासीं त निसार जे हवाले सां, निसार बुलंदे जे हवाले सां त पहिरीं त तव्हांखे हिकु गुज़ारिश कंदासीं त असांजे नौजवान दोस्त जी मदद कयो, हेल्प कयो, सपोर्ट कयो त जीअं उनखे असां बचाए सघूं। असांजो अॼुको महिमान जेको आहे उहो हिन वक़्तु कराची में मौजूदु आहे। निसार अहमद दुलड़ो साहब सां गॾु तमामु घणो हुनजे लाइ कमु कयो आहे। हुनजो तमामु सुठो दोस्त आहे, सोशल एक्टिविस्ट आहे, सोशल मीडिया जो हीरो आहे, जंहिंखे तव्हां सुञाणींदा हूंदो साईं जिन खे असां भलीकार चऊं था, इरफान आलवानी साहब। अस्सलाम वालेकुम साईं इरफान आलवानी साहब। सर वालेकुम अस्सलाम। थैंक यू सर। सब खां पहिरीं त तव्हांजी महिरबानी, तव्हां इन लाइक़ु सम्झो जो इन मौज़ू ते ॻाल्हाइण लाइ मौक़ो ॾिनो आहे ऐं तव्हांजो शुक्रिया अदा कयां थो। सर वॾी महिरबानी, महिरबानी। ॿियो असांजो दोस्त आहे मिठी मां असांखे जॉइन करे रहियो आहे। साईं जन उहो बि तमामु सुठा सोशल एक्टिविस्ट आहिनि ऐं असां जेका सिस्टर कोमल सहतो जे हवाले सां तमामु एक्टिव हुयो दोस्त असां सां गॾु मिस्टर राज आसनानी। राज आसनानी साहब खे बि दिलि जी गहराइनि सां भलीकार चऊं था। राज तव्हांखे दिलि जी गहराइनि सां भलीकार चऊं था हिन शो में। पहिरीं ॻाल्हि त राज आसनानी साहब मिठी मां आहे ऐं उते लाइट जो मसइलो आहे नाज़रीन, जेकॾहिं किथे थैंक यू सो मच सर, वॾियूं महिरबानियूं लख थोरा। थैंक यू सर, थैंक यू। इरफान आलवानी साहब, असां तव्हां ॾे अचूं पिया त अॼुकल्ह जे नौजवाननि खे तव्हां जेके सोशल मीडिया जा जेके एक्टिविस्ट आहिनि तमामु सुठो कमु करे रहिया आहिनि, त निसार जे हवाले सां थोरो पहिरीं असांखे ब्रीफिंग ॾींदा त निसार हिन वक़्तु कहिड़ी कंडीशन में आहे ऐं कहिड़ियुनि ॾुखियनि हालतुनि मां गुज़रियो आहे ऐं उनखे हिन वक़्तु नौजवाननि मां कहिड़ियूं उमेदूं आहिनि। जी सर, निसार जी बारे में आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त निसार जो जॾहिं सेकेंड खां थर्ड स्टेज जे विच में हुयो त असां निसार खे हॉस्पिटल में एडमिट करायो जंहिंजो इलाजु हलंदड़ हुयो। उन खां अलावा असां सभिनी दोस्तनि, सोशल मीडिया जे दोस्तनि ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे सिंध जे शहरनि मां, उहा सिविल सोसाइटी हुजे, समाजी अॻुवान हुजनि या काफ़ी जेको आहे सो मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा दोस्त, उन्हनि गॾिजी करे उन लाइ झोली फंड गॾु कयासीं। असां बीमारी कंहिं बि क़िस्म जी हुजे, तव्हां बख़ूबी वाक़ुफ़ु आहियो त लाज़मी ॻाल्हि आहे जेको इंसानु उन पीड़ा, उन दर्द ऐं उन कैफ़ियत मां गुज़रंदो आहे त उहो दर्द या उहा तकलीफ़ उनखे ई अहसासु थींदो आहे त आउं कहिड़ी तकलीफ़ मां गुज़रां पियो। बहरहाल असां निसार जा दोस्त मूं समेत जेकी बि आहियूं, असां गॾिजी करे इहो तय कयोसीं त असीं सॼी सिंध में झोली फंड, झोली मुहिम हलाईंदासीं ऐं उन खां अलावा जेको कुझु असांखे करिणो पियो असीं कंदासीं। ऐं गुज़िरियल साल यानी कि 2019 जे आख़िरी महीननि में असां हैदराबाद में चैरिटी शो बि कयो, जंहिंजो तव्हां बि ख़ुदि हिसो रहिया हुयो। उन चैरिटी शो मां बि फंडिंग थी। असांखे मुख़्तलिफ़ शहरनि मां जेको आहे सो असीं दोस्तनि खां फंड गॾु कया ऐं हिन वक़्त ताईं जेका फंड जी सूरत हाल हुई, जेके बि जेतिरा बि पैसा गॾु थिया उहे निसार खे मिलिया। आगा खान हॉस्पिटल कराची मां उनजो इलाजु जेको आहे उहो जारी हुयो। उन खां बाद प्राइवेट हॉस्पिटलूं आहिनि। लाज़मी ॻाल्हि आहे, कुझु दोस्तनि कोशिशि कई त आगा खान में जेको आहे सो जीअं ट्रस्ट आहे, ट्रस्ट जे थ्रू बि उनजो असां कुझु कराए सघूं था, पर बदकिस्मती सां त उन्हनि जेको आहे सो जवाबु ॾेई छॾियो ऐं ट्रस्ट वारो बि उनजो कमु कोन थी सघियो। उन खां पोइ असां उनखे इहो चयो त भई जेकॾहिं हयाती आहे, इंसान में दम आहे त सभु कुझु मुमकिन आहे ऐं इलाज खे असां उन जे खे जारी रखियो।
कराची असां निसार खे अची रहायो हिते हिकिड़ी रेंट ते जॻह उनजी फैमिली निसार जी पंहिंजी पोज़ीशन सर इहा आहे जो माना हिन वक़्तु त हू 4th पर हाणे ॻाल्हाए ॿोलाए ठीकु थो सघे। बहरहाल हुनजी जेका कंडीशन आहे वीकनेस तमामु घणी आहे हिन वक़्तु माना ईअं नथो चई सघिजे त कहिड़ी कंडीशन में आहे। ऐं यकीन कयो असां जेकी हुनजा दोस्त आहियूं हमदर्द आहियूं हुनखे ॾिसूं था पंहिंजे अखियुनि जे आॾो त माना ॾाढी तकलीफ़ मां पिया गुज़रूं। वॾो अफ़सोस जो मक़ाम आहे त सिंध जा जेकी नौजवान आहिनि उहे निंदड़काई जी सूरत हाल में जेको आहे सो माना ईअं ई असां खां विछड़ी था वञनि। तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾींदो हलां, शिकारपुर में फहद मंगी हिकिड़ो नौजवान हुयो जंहिंखे कैंसर जो बीमारी लॻी। शिकारपुर जे नौजवाननि, सिर्फ़ु शिकारपुर जे, निसार लाइ त पोइ बि असां सॼी सिंध मां फुड़ी फुड़ी तलाव कयोसीं, पर शिकारपुर जे नौजवाननि जेको आहे सो हुन लाइ जोली फंड गॾु कयो ऐं हुनजो इलाजु मुमकिन करे सघिया। उनखां पोइ मेड़ मां असांजी अदी बिल्किस ॿुघियो, उन लाइ बि असां कोशिशि कई। असांजी अदी सिंध ऐं पाकिस्तान जो तमामु वॾो नालो सनम मारवी उन्हनि असां सां उन में साथ ॾिनो। लाड़काणे में उन लाइ जेको आहे सो फंड रेज़िंग थी, पर उन वीचारी लाइ बि असां उहो कुझु न करे सघियासीं जेको असांखे करणु घुरिबो। जामशोरे जी सिंध यूनिवर्सिटी शागिर्दियाणी कोमल सहतो, जंहिंजे लाइ असीं मतिलबु कि जॾहिं उहा आख़िरी ॾींहंनि में हुई त फंड रेज़िंग बि कयूं पिया ऐं असां इहो ई सोचियो त जामशोरो में असां या हैदराबाद में चैरिटी शो कंदासीं। उन में बि असां सां गॾु असांजी भेण अदी सनम मारवी गॾु हुई, पर अफ़सोस सां जो असां बसि करण वारा ई हुयासीं त कुझु ॾींहं ख़बर पई त अदी उहा कोमल सहतो जेको आहे सो वफ़ात करे वई। ईअं केतिरा ई सिंध में ॿिया केस आहिनि, कुझु हाईलाइट थियनि था, कुझु हाईलाइट कोन था थियनि। अहिड़ा केतिरा ई नौजवान आहिनि, असां जूं भेनरूं आहिनि, असांजा भाइर आहिनि, बेदर्दी में, ॾुख में, तकलीफ़ुनि में, पीड़ाउनि में उहे मरी था वञनि। पर हुकूमत खां सर माज़रत सां हुकूमत खां कंहिं बि क़िस्म जी जेको आहे सो उमेदु असांखे कोन्हे। ईअं ई मुख़्तलिफ़ दोस्त आहिनि तव्हां जहिड़ा, राज भा जहिड़ा, असां जहिड़ा सोशल एक्टिविस्ट, सोशल मीडिया जा एक्टिविस्ट जेके आहिनि, पंहिंजे हड़ावड़ा पंहिंजे दोस्तनि खां, पंहिंजे शहरनि मां उहा फंड रेज़िंग करे उन्हनि ताईं पहुचे थो। माना कंहिंजो इलाजु मुमकिन थिए थो, कंहिं ताईं पहुचंदे पहुचंदे उहो अॻु में ई हलिया था वञनि। सो इहा ॾुखी सूरत हाल असांजे साम्हूं आहे, छा था जी करे जी सघूं। जी वॾी महिरबानी इरफान आलम साहब। यकीनन तमामु सूरत हाल माना इन हवाले सां ॾाढी ख़राबु आहे, त छाकाणि त असांजे नौजवाननि लाइ यूनिवर्सिटी में पढ़ंदड़ हुजनि, स्कूल में पढ़ंदड़ हुजनि या कॉलेज में पढ़ंदड़ हुजनि, अहिड़ी का पॉलिसी न आहे, अहिड़ी का इंश्योरेंस न आहे त उतां जो को शागिर्द को बीमार थिए त उनखे कंहिं को इदारो उनखे सपोर्ट करे। बहरहाल हलूं था राज आसनानी साहिब। राज आसनानी साहिब, तव्हां सिंध जे शऊर खे हिन वक़्तु सिंध जे नौजवाननि खे किथे था ॾिसो, छाकाणि त तव्हां बि कोमल सहतो जे हवाले सां ॾाढा सरगर्म रहिया हुयो, त इन जे हवाले सां तव्हांजो छा ख़्यालु आहे? शायदि राज असां खे न पियो ॿुधी सघे। बहरहाल राज ते हलूं था। इरफान आलमणी साहिब, असां जेके तव्हां जेको चैरिटी शो कयो हैदराबाद में ऐं इवन शायदि कराची में बि तव्हां चैरिटी शो जो प्लान हुयो, त इन चैरिटी शो जे दौरान तव्हांखे तमामु घणियूं तकलीफ़ूं थी हूंदियूं, तमामु घणा चैलेंजिस हूंदा। कुझु इहे शेयर करे सघो था त कहिड़ियुनि तकलीफ़ुनि खे तव्हां मुंहुं ॾिनो ऐं किथे तव्हांखे ॾाढियूं माण्हुनि मायूस बि कयो हूंदो यकीनन, त उहे कुझु तव्हांजी जेके यादगिरियूं हुजनि उहे असां सां शेयर कयो। सर तव्हां सां ॿुधाईंदो हलां त सभु खां पहिरियों चैलेंज इहो हूंदो आहे माण्हुनि जो तव्हां पाण ते एतमाद बहाल कयो। सभ खां पहिरियां इहा वॾी ॻाल्हि हूंदी आहे। जॾहिं असां चैरिटी शो करणु पिया वञूं त का बि प्लानिंग न हुई, को बि मतिलबु न हुयो। इहो जेको ऐलान करे असां वेठा हुयासीं, पर उन जे पोयां जेकी ॾुखियायूं हुयूं तमामु घणियूं हुयूं। सभ खां पहिरीं त असांखे जॻह जो इशू हुयो, यानी कि प्लेस कहिड़ो हुजे जिते असीं इहो शो कयूं। ऐं आउं तव्हांखे ॿुधायां त उन टाइम मां अकेलो हुयुसि, मूं इहो ऐलान करे छॾियो ऐं उनखां पोइ काफ़ी दोस्त असां सां जुड़ंदा विया, ईअं कड़ी मां कड़ी जेको आहे सो ठही। पर जीअं मूं तव्हांखे ॿुधायो, सभ खां पहिरीं ॻाल्हि हूंदी आहे एतमाद। सो असां काफ़ी हैदराबाद जी जेके सिविल सोसाइटी या दोस्त आहिनि, तमामु वॾा नाला आहिनि, उन्हनि जो असां सां साथ हुयो। उनखां शो करण खां पहिरीं असां हैदराबाद में नसीम नगर खां अली पैलेस ताईं जोली फंड बि कयो, जंहिंमें असां सां काफ़ी सारा दोस्त गॾु हुया। साईं पुनल सारियो साहिबु हुयो, अनिल उबली हुयो ऐं हलार आरी जो काफ़ी दोस्त असांजा जेके हुया, कंहिंजा नाला खणा उहे असां सां गॾु हुया। उनखां पोइ जॾहिं असीं करणु पिया वञूं शो, त उनजो जेको असां ख़र्चु कैलकुलेट कयूं पिया,
त यानी कि उहो मैनेज न पिया करे सघूं त कीअं थींदो, छाकाणि जो असांखे थोरे ख़र्च में वधीक पैसा गॾु करणा हुया। हिकु इंसान जी ज़िंदगी जो मसइलो हुयो, असां चाहियूं पिया त ख़र्च घटि थिए ऐं हुन लाइ पैसा असां वधीक गॾु करे सघूं। ख़ैर असां हुन में कामयाबी हासिलु कई। सिंध म्यूज़ियम में उहो असां शो कयो, जंहिंमें तव्हां ख़ुदि बि शामिलु हुया, तव्हां बि हुन में जेको आहे सो पंहिंजो हिसो ॻंढियो। ऐं उते असां सिंध जा जेकी बि फ़नकार हुया, वॾे फ़ख़्र जी ॻाल्हि इहा हुई मुंहिंजे लाइ त उते 8 खां 10 फ़नकार हुया जेके फ्री ऑफ कॉस्ट हुया, कंहिं बि असां खां 1 रुपयो बि न वरितो हुयो। उहे असांखे मिलिया। उन खां अलावा जेको हॉल हुयो, उन हॉल जो ख़र्च बि असां न भरियो हुयोसीं, उहा महिरबानी आहे। उते कल्चरल डिपार्टमेंट जा कुझु दोस्त हुया जिन असांजी हेल्प कई ऐं उहो असां अरेंज कयो। बाक़ी जेकी सनातुला ख़र्च हुया, यानी कि पेनाफ्लेक्स खां वेंदे महिमाननि जी आजियां लाइ अजरक XYZ जेको कुझु थींदो आहे प्रोग्रामनि में, उहे असां अरेंजमेंट कयासीं। ऐं ईअं असांखे मुख़्तलिफ़ जेको आहे सो यानी काफ़ी त अहिड़ा बि दोस्त हुया जिन चयो त यार तव्हां जेको शो पिया करणु वञो उन में त जेको आहे सो जेतिरो ख़र्च आहे त तव्हां निसार लाइ कयो। ऐं हक़ीक़त बि इहा आहे त सर आम तौर ते जेकॾहिं अहिड़ो शो कजे त उन में तक़रीबन न बि न मुंहिंजे ख़्याल में 2 खां 2.5 लख रुपया आराम सां ख़र्च अची वेंदो आहे। पर उहो असां तमामु थोरे ख़र्च में सुठो शो कयोसीं। ऐं उहा अमाउंट जेका गॾु थी हुई, असां जेके पासिस ठहिराया हुया, मां तव्हांखे ॿुधायां त उन पासिस मां असांखे का ख़ासि अमाउंट रिसीव कोन थी हुई, छाकाणि जो पास एतिरा कोन असां सेल करे सघिया हुआसीं। फी पास ते असां 500 रुपया रखिया हुया। उहे सिर्फ़ु 500 रुपया एहसास हुयो, यानी कि हिकिड़ो जेको माण्हू ईंदो उन में हिसो, त उहो यानी कि हिकिड़ो हिसो ॻंढण जी पास हुई त भई हे मूं पंहिंजो हिसो हुते शामिलु कयो आहे। काफ़ी सारा दोस्त उते आया, असांजूं भेणियूं अदड़ियूं आयूं, उन्हनि पंहिंजो हिसो ॻंढियो। ऐं तव्हां हुया, हैदराबाद जी सिविल सोसाइटी जा काफ़ी सारा दोस्त हुया। ईअं गॾिजी सजी करे असां उहो चैरिटी शो कयोसीं ऐं उन जी जेका बि अमाउंट मिली उहा निसार खे हथो हथ अची उहा उन ताईं पहुचाईसीं, जंहिंमें कुझु दोस्त बि गॾु हुया उन्हनि सां गॾु। यानी कि कंहिं बि बैंक अकाउंट जे थ्रू या कंहिंजे बि उन्हनि जीअं ई पैसा जहिड़ा बि नोट हुया, जंहिं बि कंडीशन में हुया, असां उन ई हालत में उहा सॼी अमाउंट निसार जे हवाले कई त ही तव्हांजी अमानत आहे, तव्हां लाइ रिसीव थी आहे ऐं तव्हां ताईं असां पहुचाई आहे। बिल्कुलु सर, बिल्कुलु। इहो तव्हांजी सोशल मीडिया ते असां टच में हुआसीं ऐं तव्हांजूं इहे तस्वीरूं इहे ॾिठोसीं पिए त तव्हां विदिन 10 to 12 आवर्स में उहा तव्हां निसार ताईं तव्हां पहुचाई। बिल्कुलु। अच्छा सर, ही जेको असां नौजवान तव्हां ऐं ॿिया दोस्त जेके कमु करे रहिया हुया ऐं तमामु दिलचस्पी सां कमु करे रहिया हुआ ऐं तमामु नौजवान ऐं या जेके असांजा सोसाइटी जा जेके फ़र्द हुआ उन्हनि सुठो हिसो कंट्रीब्यूट कयो पिए, छाकाणि त फुड़ी तला थियो पिए। पर अचानक जेकॾहिं हिनखे ब्रेक लॻी वई ऐं असांजा नौजवान सिर्फ़ु हुकूमत जो ऐलान थियो त असां निसार साहिब जो इलाजु कराईंदा पंहिंजे ख़र्च ते ऐं असां उनखे रोके छॾियोसीं पंहिंजे कम खे। त उनजे दौरान हुकूमत, सिंध हुकूमत या जिन बि इदारनि जिन बि फ़र्दनि ऐलान कया, उहे रुॻो ऐलान हुया या उन्हनि में बि काफ़ी हद ताईं कंहिं क़िस्म जी थियो हो कुझु कमु कारि? सर तव्हांखे आउं वाज़े नमूने सां ॿुधाईंदो हलां त जहिड़े तरीक़े सां असां फंडिंग कई पिए सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि, बल्कि सॼी सिंध मां आउं चवां, छाकाणि जो कश्मीर खां वेंदे कारूंझर ताईं, मिठी ताईं को अहिड़ो शहर न हो जितां निसार लाइ आवाज़ न उथियो ऐं नौजवाननि झोली फंड गॾु न कया। असांजी बदकिस्मती इहा आहे जो सिंध हुकूमत हुजे या वफ़ाक़ी हुकूमत हुजे, असां वटि हुकुमराननि जा जेके ऐलान हूंदा आहिनि उहे सिर्फ़ु ऐलान ई रहंदा आहिनि ऐं उन्हनि ऐलाननि जे चकर में असांजे नौजवाननि जूं ज़िंदगियूं जेकी आहिनि उहे दाव ते लॻी वेंदियूं आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त काफ़ी सारी अमाउंट निसार लाइ गॾु थी चुकी हुई, जंहिंमें गवर्नर हिकिड़ो लेटर कढियो हुयो, सिंध जे इमरान इस्माइल, उहो लेटर कढियो हुयो। उन लेटर में वाज़े लिखियलु हुयो, सिंध हुकूमत जो उहो लेटर हुयो त भई तव्हां निसार लाइ जेको आहे सो आगा ख़ान मां तव्हां हिन जो इलाजु करायो। उन खां पोइ CM सिंध ख़ुदि हिकिड़ो लेटर कढियो। उन लेटर में बि इहो ई वाज़े लिखियलु हुयो त निसार जो जेको इलाजु आहे उहो प्राइवेट हॉस्पिटल में निसार असांखे जॉइन कंदो त मुमकिन आहे उहे लेटर असांखे ॾेखारे सघे, ऐं उहे तव्हांखे नथो ॾेखारे सघां, पर उहे असां वटि सांढियल आहिनि। जॾहिं हुकूमत ऐलान कयो ऐं उहा शइ मीडिया ते आई त जेका फंडिंग गॾु थिए पई समूरी सिंध में, उहा अचानक सां रुकिजी वई। वॾे अफ़सोस जी त इहा ॻाल्हि आहे जो काफ़ी असांजा दोस्त या मुख़्तलिफ़ तंज़ीमूं अहिड़ियूं बि हुयूं जिन जेकी फंड गॾु कया, उन्हनि चयो त भई हाणे निसार जो इलाज लाइ हुकूमत ऐलान करे छॾियो आहे ऐं असां जेको फंड गॾु कयो आहे इहो असां कंहिं ॿिए माण्हू खे ॾींदासीं जेको हिन जो हक़दार हुजे।
छाकाणि जो उहा शइ गॾु निसार जे नाले ते थी हुई ऐं उहा निसार खे ई मिलणु घुरिजे हा। पोइ ख़ैर उहा निसार खे असां ॾियारी काफ़ी दोस्तनि खां, पर इहे जेके ऐलान हुया सर ऐलान ई रहिजी विया। हींअर बि असीं कोशिश में आहियूं त हुकूमत खे का थोरी शर्म ऐं गैरत जी जेका ज़रिया आहे उहा उन्हनि खे अचे, त असांजा ही जेकी नौजवान आहिनि जेकी बेदर्दी सां, यानी मां त सर निसार त असांजे अॻियां हिकिड़ो ज़िंदा मिसाल आहे। असीं हुनजी कंडीशन ॾिसंदा आहियूं, असांखां बर्दाश्त कोन थींदो आहे। इंसानियत जी जेको दिलि रखंदड़ माण्हू हूंदो उहो कंहिं जानवर खे बि तकलीफ़ में ॾिसंदो त यकीनन उनखे बि जुबो ईंदो ऐं तकलीफ़ थींदी त यार हिनखे तकलीफ़ छो आहे। पर सिंध गवर्नमेंट हुजे या गवर्नर हुजे, उन्हनि जेकी लेटर कढिया उहे असां वटि सिर्फ़ु सांढियल आहिनि। कंहिं बि हिन वक़्तु ताईं कंहिं बि क़िस्म जी का बि इमदाद कोन कई आहे। आगा खान हॉस्पिटल मां तव्हांखे ॿुधायां त जेको निसार जो इलाजु हले पियो, उहो निसार जी पंहिंजे ख़र्च ते जेका हुनजी फंडिंग गॾु थी मुख़्तलिफ़ दोस्तनि पारां, सॼी सिंध पारां जेका हुनजी पंहिंजी फंडिंग थी, उन फंडिंग तां हुन इलाजु पंहिंजो करायो। ऐं हिन वक़्तु ताईं बि जेकी केमोथेरेपी या डोज़ हुनखे लॻनि पिया उहे पंहिंजे ख़र्च ते लॻनि पिया। कंहिं बि क़िस्म जी हुकूमती इमदाद जेको आहे सा का बि ज़रे जी हिन वक़्तु ताईं निसार लाइ कान थी आहे। ऐं उहे जेकी ऐलान हुया सिर्फ़ु ऐलान ई रहिया। बिल्कुलु सर, असांजे लाइ वरी बदकिस्मती इहा ई आहे त जॾहिं हिकिड़ो नौजवान कमु कनि पिया त उन्हनि खे ई छॾियो वञे हा त यकीनन काफ़ी असांजो सिंधी नौजवान कुझु न कुझु करे वठे आहे। बहरहाल सर, भला ही असांजा जेके माण्हू नौजवान आहिनि जेके बीमारी जे बिस्तरे ते आहिनि, असां का अहिड़ी क़िस्म जी का प्लानिंग, का अहिड़ी क़िस्म जी का यूनिट जी को अहिड़ो माण्हू इदारो असां जोड़े सघूं था त जीअं ईंदड़ जेकॾहिं अहिड़ा निसार जहिड़ा केस अचनि, जहिड़ा नौजवान बीमारी जे बिस्तरे ते अचनि, त उनजो सिंध जो नौजवान ख़ुदि उनखे सपोर्ट करे। छा अहिड़े क़िस्म जी प्लानिंग पाण करे सघूं था, या अहिड़ो सिंध जे नौजवान खे अहिड़े क़िस्म जो को कमु करणु घुरिजे? सर बिल्कुलु करणु घुरिजे ऐं इहा असां कोशिशि कई बि आहे ऐं मुस्तक़िल में बि इन शइ जी ज़रूरत आहे। छाकाणि जो ही मसइलो सिर्फ़ु हिकिड़े निसार जो न आहे, ही मसइलो सिर्फ़ु हिकिड़े इरफ़ान जो न आहे, ही मसइलो सिर्फ़ु हिकिड़े अमर साहब जो न आहे। ही ॾिसो असां वटि सिंध में काफ़ी सारा अहिड़ा केसिस आहिनि। जॾहिं असीं ॿाराड़ियुनि में वेंदासीं न त उते असांखे ख़बर, जिते सोशल मीडिया जो को नालो निशान कोन्हे, इंटरनेट जी का सहूलियत कोन्हे, अहिड़ा काफ़ी माण्हू आहिनि जेके वीचारा गुरबत सबबु, बुखुनि सबबु विघी मरी था वञनि। उन्हनि जो हुकूमती सतह ते कंहिं क़िस्म जी का बि इमदाद कोन थी थिए। हुजणु त ईअं घुरिजे, असां चवंदा आहियूं त भई हे जेको आहे सो फलाही रियासत या फलाही हुकूमत आहे। हालांकि हुकूमत वटि अहिड़ा खोड़ सारा प्रोग्राम्स आहिनि जेकी उहे नौजवान लाइ करे सघनि था पिया। पर बदकिस्मती इहा आहे जो असांखे असांजे नौजवाननि जो इलाज बि पाण थो कराइणो पवे। हुकूमत ऐलान करे थी, या त तव्हां कंहिंजे लाइ अहिड़े क़िस्म जो को ऐलान न कयो जंहिंसां उन माण्हू जी जेका फंडिंग थिए थी, जेका शइ हले थी पई, उहा रुकिजी वञे। जेकॾहिं ऐलान कयो था त उन शइ ताईं तव्हां पूरा लहो। तव्हां जेको सुवाल कयो त अहिड़े क़िस्म जा इदारा, उन लाइ असां पहिरीं कोशिशि कई आहे ऐं हाणे बि कोशिशि आहे त अहिड़ो को फलाही इदारो असां वटि हुजे जंहिंसां असां न सिर्फ़ु उन्हनि नौजवाननि जो इलाजु कराए सघूं, पर सिंध जे पुठिते पियल इलाइक़नि में जेके माण्हू गुरबत सबबु, बुखुनि सबबु विघी मरी था वञनि, जंहिंजी का ख़बर ई कोन थी पवे, जंहिंजी का अकाउंटेबिलिटी कोन्हे, उन्हनि ताईं असां पहुचूं, उन्हनि जे लाइ जेको कुझु असीं करे सघूं था, मुमकिन जेको आहे असां लाइ उहो करे सघूं। ऐं अॼु हिन प्रोग्राम जे तवसुत सां तव्हांखे बि इहा ॻाल्हि चवंदुसि, या जेके असांखे दोस्त ॾिसनि पिया या ॿुधनि पिया, त उन्हनि खे बि गुज़ारिश कंदुसि त असां सभु कुझु करे सघूं था। असां हुकूमत खां वधीक करे सघूं था, पर इंसान में विल पावर हुजे, पंहिंजी पाण ते जेको आहे सो एतमाद हुजे, त असीं यकीनन सभु कुझु करे सघूं था पिया। ऐं अहिड़ा इदारा सिंध में ठहणु घुरिजनि। उहे तव्हां हुजो, असां हुजो, त अहिड़े क़िस्म जा इदारा हुजनि जंहिंसां असां पंहिंजे नौजवाननि जी, ॿियो कुझु न आहे पर उन्हनि जी जेका बुनियादी सहूलियतूं आहिनि, या बुनियादी जीअं इलाज आहे, निसार फ़र्ज़ु कयो जेकॾहिं शुरू में ई हुकूमतूं ऐलान न कनि हा, जेका फंडिंग थिए पई, जंहिं तरीक़े सां हुनजो इलाजु हले पियो, मुमकिन आहे त अॼु निसार चङो भलो हुजे हा, हलणु फिरणु जहिड़ो हुजे हा, पाण कमाइण जहिड़ो हुजे हा, ऐं हू पंहिंजो पाण सभु कुझु करे सघे हा। पर बदकिस्मती इहा आहे जो हुकूमतुनि जे ऐलाननि जे आसिरे असांजा नौजवान जेकी आहिनि, उहे वीचारा ईअं ई माना आसरनि ते तड़पी ऐं मरी था वञनि। जी बिल्कुलु इरफान साहब, नाज़रीन खे ॿुधाईंदा वञूं जेके असांजा व्यूअर्स ॾिसनि पिया
त नाज़रीन जेकॾहिं तव्हांखे कंहिं क़िस्म जो सुवाल हुजे त तव्हां यकीनन असां खां पुछा करे सघो था, असांखे कमेंट करे सघो था। असां कोशिशि कंदासीं तव्हांजे समूरनि सवालनि जा जवाब ॾियण जी। उन खां अलावा निसार खे बि असां लाइव वठंदासीं, कोशिशि कंदासीं त निसार सां बि असां कुझु ॻाल्हियूं कयूं ऐं उन जूं हक़ीक़तूं उन जूं ज़बानी हुजनि त उहे बि तव्हांखे असां ॿुधाइण जी कोशिशि कंदासीं। सो बहरहाल तव्हां असां सां टच में रहिजो। असां हिते मौजूदु आहियूं। इरफान आलमाड़ी साहब बि असां सां गॾु आहे कराची मां। राज यासदानी असांखे जॉइन कंदो मिर्चीअ मां। जी इरफान साहब, छा असांजा जेके इदारा आहिनि नौजवाननि जा, जीअं यूथ मिनिस्ट्री बि आहे, यूथ सां रिलेटेड नेटवर्क बि आहे, मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स आहिनि, फेडरल लेवल ते बि आहिनि, प्रोफेशनल लेवल ते बि आहिनि, छा उन्हनि में अहिड़े क़िस्म जो को फंडिंग जो को अहिड़ो को असां उनखे सजेशन ॾियूं या उन्हनि जे लॉ में का अहिड़े क़िस्म जी का आहे पॉसिबिलिटी त उहे नौजवान जेके सोशल एक्टिविस्ट आहिनि, जेके कमु कनि था आम माण्हूअ लाइ, आम मुल्क लाइ, त उन्हनि जी जेकॾहिं ॾुखी हालतुनि में उन्हनि जी का सपोर्ट कजे, ख़ासि तौर ते हेल्थ जे हवाले सां? सर आउं चवां थो त जेकॾहिं हुकूमत चाहे न त सभु कुझु थी सघे थो। ऐं तव्हांखे निसार लाइ ॿुधाईंदो हलां त निसार जेसि ताईं पाण इन स्टेज ते न हुयो तेसि ताईं निसार जा उहे तस्वीरूं, उहे दोस्त, उहे सभु माण्हू गवाह आहिनि त हू सिंध जे उन्हनि इलाइक़नि में वेंदो हुयो जिते का बि NGOs या को बि इदारो, का बि हुकूमत जो माण्हू न वञी सघंदो आहे। काछे जा, मेहर जा, केन शाह जा उहे इलाइक़ा जिते माण्हू वञण त छा पर सोचे बि नथो सघे त एसि ताईं मां पहुची कीअं थो सघां। उन्हनि इलाइक़नि में वञी निसार जेको आहे उन्हनि माण्हुनि जी पाण मदद कई ऐं उन्हनि ताईं इन खे माना शो न कजे, ॿाॾाइजे न त असां छा कयो आहे, छा न कयो आहे, पर हू एज़ अ सोशल एक्टिविस्ट जेसि ताईं हुन में पाण में दम हुयो त हुन ॿियनि जी हेल्प कई, उन्हनि ताईं पहुतो। अॼु जॾहिं हुन ते आई आहे त सिर्फ़ु जेकी बि यानी कि हुन जा हुन जहिड़ा ई आहिनि सोशल एक्टिविस्ट आहिनि, उन्हनि जो किथे न किथे को पंहिंजो हिसो ॻंढियल रहियो आहे, उहे ई माण्हू हुन लाइ जिदोजहद कनि पिया। को बि इदारो हिन वक़्त ताईं, मां तव्हांखे पहिरीं ॿुधायो त कंहिं बि क़िस्म जो इदारो हिन वक़्त ताईं न आहे आयो। अहिड़ा लॉ पॉलिसीज़ आहिनि ऐं हेल्थ में बि अहिड़े क़िस्म जूं पॉलिसियूं मौजूदु आहिनि जेकॾहिं हू चाहिनि त अहिड़े नौजवाननि लाइ अहिड़ा इदारा ठाहे सघनि था, उन्हनि जी हेल्प थी सघे थी ऐं उहे बची बि सघनि था। असांखे कंहिं जे अॻियां जेको आहे सो झोली झलण जी ज़रूरत ई कोन पवंदी। पर असां वटि बदकिस्मती इहा आहे जो असांजा इदारा, असांजा वसीला, असांजो देश, उते असांजे लाइ कुझु कोन्हे। वॾी ॻाल्हि इहा आहे, यानी कि सिंध हुकूमत आहे त असीं हुन खां लड़ूं था, छाकाणि जो असांजे वोटनि ते असांजे इलाइक़नि मां वॾी ॻाल्हि इहा आहे निसार जे इलाइक़े जो आहे, उतां जा जेकी MPAs आहिनि उन्हनि जो एजेंट रहियो आहे इलेक्शन में निसार। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त निसार जो जेको ॻोठु आहे, यानी कि हिकिड़ी बहिराड़ी आहे लाड़काणे जे भर में, उन ॻोठु सॼे मां कुझु नौजवान पढ़ियल आहिनि जंहिंमें अकेलो निसार आहे जेको मुतहरिक नौजवान आहे पंहिंजे ॻोठ जो। इलेक्शन में उन्हनि हुकुमराननि जो ही इलेक्शन एजेंट थी वेठो आहे, पर जॾहिं खां निसार जी अहिड़ी कंडीशन थी आहे त हिन वक़्त ताईं उन्हनि अॻुवाणनि मां, चूंडियल नुमाइंदनि मां, MPAs मां, MNAs मां कंहिं बि क़िस्म जी निसार जी का बि हेल्प कोन थी आहे। हुकूमती सतह ताईं जिन जिन दोस्तनि जा पर्सनली वास्ता हुया उन्हनि ताईं पहुता ऐं कुझु अहिड़ा माण्हू जंहिंजा आउं नाला न खणणु चाहींदुसि, कुझु अहिड़ा माण्हू हुया यानी कि उन्हनि जो हुकूमती धुर सां ई वास्तो हुजे, पर उन्हनि हुकूमती सतह ते उहा हेल्प कोन कई, उन्हनि पर्सनली निसार जी हेल्प कई ऐं पर्सनली जेको कुझु उन्हनि खां थी सघियो उन्हनि निसार खे ॾिनो। बाक़ी हुकूमत जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त हुकूमती आसरनि ते हिन वक़्तु निसार जी जेका कंडीशन आहे इहा सिंध हुकूमत जे गवर्नर सिंध जे उन्हनि कूड़नि लेटरनि ते आहे, जेकी लेटर अॼु बि असां सांढे रखिया आहिनि, जंहिंमें वाज़े तौर ते लिखियलु आहे त निसार जो इलाजु आगा खान मां थींदो बि किरण हॉस्पिटल आहे, किरण कैंसर जी हॉस्पिटल आहे सफूरा चुरंगी ते। उते जॾहिं इहो लेटर खणी दोस्त असांजा पहुता त उन्हनि किरण हॉस्पिटल वारनि वाज़े तौर ते उन्हनि खे उतां ई यानी कि रिसेप्शन ताईं जवाबु ॾेई छॾियो त भई लेटर त कंहिं कम जो कोन्हे, वञी करे गवर्नर खे सलाम ॾिजो असांजा, ऐं असां कंहिं बि क़िस्म जो को बि इलाजु कोन था करे सघूं। अच्छा, माना एतिरे हद ताईं त जेकॾहिं माना हिकिड़ो माना स्टेट जो ऑनर आहे, हिकिड़ो बॉस आहे ऐं उन जे लेटर खे जेकॾहिं अहमियत नथी मिले त पोइ माना अॻियां त अञा वधीक प्रॉब्लम थिए हा।
सर बिल्कुलु ॾिसो न, गवर्नर जहिड़ो माण्हू हिकिड़ो पावरफुल माण्हू आहे ऐं उहे लेटर असां वटि पिया आहिनि। ईअं बि न आहे त ही का ड्राड़ बटाक आहे या को हवाल आहे, उहे असां सांडे रखिया आहिनि पाण वटि। गवर्नर इमरान इस्माइल जहिड़ो माण्हू, उहे असां काफ़ी दोस्तनि खे जेके हुकूमती धुर सां वाॻियल आहिनि उन्हनि ॾे बि मोकिलिया आहिनि। ऐं अहिड़ा माण्हू जिन जिन ताईं असांजी रसाई आहे उहे हुकूमत ताईं रसाई रखनि था, उन्हनि ताईं पहुचायो आहे। पर हॉस्पिटल ताईं जॾहिं उहे लेटर खणी वियासीं या जेकी निसार सां गॾु दोस्त हुया, त उते उन्हनि वाज़े नमूने सां उन्हनि खे जवाबु ॾेई छॾियो त भई असां वटि गवर्नर जो कहिड़े क़िस्म जो लेटर क़ाबिल क़बूल कोन्हे। तव्हां पंहिंजा पैसा भरियो, एडमिट थियो, तव्हांजो इलाज कंदासीं, बाक़ी हिन लेटर जे आसरे ते असांजी हॉस्पिटल में तव्हांजी का बि जॻह कोन्हे। महिरबानी सर। निसार साहब असां सां लाइव थिए पियो ऐं निसार साहब खे असांजी दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम निसार साहब। निसार साहब, जेकॾहिं आवाज़ अचे पियो मुंहिंजो त तव्हां काइंडली रिस्पॉन्स ॾियो। निसार गुलड़ो पंहिंजे घर भोज में आहे। यकीनन उते नेटवर्क जो प्रॉब्लम बि हूंदो, लाइट जो बि प्रॉब्लम हूंदो, पर असां कोशिशि कयूं था त निसार सां जी कहाणी निसार जी ज़बानीअ सां ॿुधूं ऐं उहो कोशिशि कंदासीं तव्हां नाज़रीन ताईं पहुचाइण जी। ऐं नाज़रीन खे जेके ॾिसनि पिया उन्हनि खे असां गुज़ारिश कयूं था त निसार जी लाइ मदद कयो ऐं फुड़ी फुड़ी तला। निसार साहब अस्सलाम वालेकुम। निसार गुलड़ो साहब असां सां लाइव आहे, पर नेटवर्क जे ज़रिए करे शायदि उहो कुझु प्रॉब्लम थिए पियो। तो नाज़रीन, तव्हांखे असां हिकु दफ़ो ॿीहर गुज़ारिश कंदासीं दोस्तनि खे, नौजवाननि खे, त फुड़ी फुड़ी तला सिंध जो आबादी जेका आहे तक़रीबन करोड़नि में आहे। जेकॾहिं असां हिकु हिकु रुपयो बि गॾु कयूं त असां करोड़नि में गॾु करे सघूं था ऐं निसार जो सुठे नमूने सां इलाजु कंहिं सुठी हॉस्पिटल मां कराए सघूं था ऐं निसार खे असां बचाए सघूं था। सो तव्हांजो जेको आहे सो कंट्रीब्यूशन असांखे असांजो नौजवान निसार गुलड़ो साहब लाइ, जेको सिंध लाइ ऑलरेडी कमु करे पियो, पर बीमारी जे करे उहो वीचारो हींअर हुनजी हालति उहा आहे जो उहो बिस्तरे ते आहे ऐं उहो असांजे सिंध जे नौजवाननि खे, सिंध जे शऊर खे ऐं हुकूमतुनि ॾांहुं हुनजूं नज़रूं आहिनि। जी इरफान साहब, तव्हां कंटिन्यू कयो भले, जेकॾहिं कंटिन्यू करणु चाहियो पिया त। सर, आऊं अॼु हिन तव्हांजे तवसुत सां, तव्हांजे प्रोग्राम जे तवसुत सां आऊं लाइव तमामु घटि ईंदो आहियां ऐं आदतन माना कॾहिं बि न आयो आहियां। अॼु तव्हां ही मौक़ो फ़राहम कयो आहे त इन तवसुत सां जेकी दोस्त असांखे ॾिसनि पिया या हिन प्रोग्राम खां पोइ जेकी दोस्त असांजो प्रोग्राम ॾिसंदा, उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त फुड़ी फुड़ी तलाव थींदो आहे। यानी कि तव्हां हिकु रुपयो बि जेकॾहिं कंहिं इंसान जी हयाती बचाइण में डोनेट था कयो त तव्हां सम्झो त उहो इंसानियत जे बचाव लाइ तव्हां डोनेट कयो आहे। जेके बि दोस्त असांखे ॾिसनि पिया, हिन वक़्तु ताईं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त काफ़ी दोस्तनि जेको आहे सो पर्सनली हेल्प कई आहे ऐं कनि पिया। निसार जा अकाउंट जेकी आहिनि उहे वाज़े नमूने सां मौजूदु आहिनि, फेसबुक ते पिया आहिनि, या जंहिं दोस्त खे उहे अकाउंट नंबर खपंदा उहे उन्हनि खे फ़राहम कंदासीं। कंहिं बि माण्हू खे उन जे हथ में ॾियण बजाए तव्हां डायरेक्ट निसार जे पंहिंजे अकाउंट में जमा कराए छॾियो। हुन जा मोबीकेश अकाउंट आहिनि, ईज़ी पैसा अकाउंट आहिनि, बैंक अकाउंट्स आहिनि, यानी कि हर क़िस्म जो अकाउंट हुन जो पंहिंजो मौजूदु आहे। तव्हां उन में इंसानियत जी ख़िदमत सम्झी जेको बि तव्हां खां थी सघे, 500, 1000 रुपयो, 5 रुपया जेकी आहिनि न, उहे बि जेकॾहिं कंहिं इंसान जी हयाती बचाइण में कारमंद साबित थियनि था त तव्हां सम्झो यकीनन इंसानियत खे बचायो आहे। निसार असां सां गॾु आहे, वधीक निसार पाण हिन मामले ते असांखे ॿुधाईंदो त छा छा ॾुखियायूं आहिनि ऐं कहिड़ी कहिड़ी शइ जी गुंजाइश घुर्बल आहे। जी निसार साहब, जेकॾहिं असांजो आवाज़ तव्हां ताईं पहुचे पियो त तव्हां काइंडली ॿुधायो त तव्हां हिन वक़्तु तव्हांजी तबियत कीअं आहे। निसार भाउ, आवाज़ अचे पियो असांजो? सर, शायदि निसार वटि नेटवर्क जो प्रॉब्लम आहे, छाकाणि मूं तव्हांखे ॿुधायो त उहो ॻोठ में रहे पियो। निसार, आवाज़ अचे थो? आवाज़ अचे थो? निसार, ॾिसो पिया नाज़रीन, निसार साहब जी तबियत ख़राबु आहे ऐं उहो खट ते पियल आहे।
पर लाइट जी पंहिंजे घर ॻोठ में मौजूदु आहे, हिते लाइट जो बि मसइलो आहे, इंटरनेट जो बि मसइलो आहे, ऐं तबियत में बि नाचाकाई आहे, त यकीनन माना प्रॉब्लम आहे। पर असां निसार साहिब सां गॾु आहे, असांखे ॿुधे पियो, ऐं जीअं जेॾी महिल बि चाहे असांखे ॻाल्हाए सघे थो, असां सां राब्तो करे सघे थो। बराबरि सर, ही जेके सिंध जो जेको नौजवान आहे, यकीनन तव्हां मुख़्तलिफ़ नौजवाननि सां हिकिड़ा त ऑर्गेनाइज़ेशन जे हेड सां तव्हां मुलाक़ातूं कयूं हूंदियूं, पर आम स्टूडेंट सां बि तव्हांजो वास्तो पियो हूंदो जॾहिं फंड रेज़िंग पई थी, त आम स्टूडेंट जेको यूनिवर्सिटी जो स्टूडेंट आहे, जेको कॉलेज जो स्टूडेंट आहे, स्कूल जो स्टूडेंट आहे, उनजो छा मौक़िफ़ हो, उनजो रिएक्शन छा हो, उन जे हवाले सां कुझु तव्हां ॿुधाईंदो? सर यकीन कयो त पहिरीं जॾहिं असां इहो कमु करणु निकितासीं पिए त शर्म खां असां पहिरीं मुख़्तलिफ़ सवाल पंहिंजे ज़हननि में विहारिया त माण्हू छा चवंदा। इहो जेको हिकिड़ो जुमिलो आहे न, इन हिकिड़े जुमिले जे करे इलाही नुक़सान थी चुका आहिनि ऐं थियनि पिया त माण्हू छा चवंदा। जॾहिं असीं वञूं पिया त काफ़ी दोस्तनि असांखे इहा शइ चई त यार तव्हां हाणे रोडनि ते वञी करे जोलियूं जलींदव। असां चयो न, असांखे हिमत नाहे हारणी, असांखे जेकॾहिं निसार जी जान बचाइणी आहे त असां हर मुमकिन कोशिशि कंदासीं। जेकॾहिं असांखे पिनणो पियो त असां पिनंदासीं, पर हुन जी ज़िंदगी बचाईंदासीं। इहो न सिर्फ़ु मूं पर असां सां गॾु सिंध जा हज़ारे बाशऊर नौजवान जेकी समाजी कमनि में अॻभराई रखनि था पिया। ही सोशल मीडिया जो दौरु आहे, हिन वक़्तु हर ॿियो माण्हू सम्झो भली बहिराड़नि में रहे थो पियो, पर उहो पंहिंजे तौर ते हिकिड़ो सोशल एक्टिविस्ट आहे, समाजी कारकुन आहे ऐं समाजी कमनि में अॻभराई रखे थो पियो। तव्हां सवाल कयो त यूनिवर्सिटी जा स्टूडेंट, स्कूल जा स्टूडेंट या मुख़्तलिफ़ माण्हू जेके आहिनि उन्हनि जो रिस्पॉन्स, इंतिहाई बहितरीनु रिस्पॉन्स असांखे मिलियो। ऐं जॾहिं असां हिकु हिकु माण्हू वटि लड़ी वियासीं त उन्हनि बहितरीनु तरीक़े सां असांखे मोट ॾिनी। उन्हनि खे असां सम्झायो सुहिणे नमूने सां त भई हीउ असांजो हिकिड़ो नौजवान आहे, कल्ह ताईं ही माण्हू ॿियनि माण्हुनि जी मदद कंदो हुयो, उन्हनि जे कमु ईंदो हुयो, ऐं अॼु उहो पाण बीमारी जे बिस्तरे ते आहे। माण्हुनि असांखां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा सवाल कया त छा हुकूमत कुझु नथी करे सघे, त असां उन्हनि खे हुकूमत जे बारे में बि सुहिणे नमूने सां ब्रीफ कयो त हुकूमत छा करे पई ऐं छा न पई करे। त माण्हुनि यकीन कयो ॾाढो ज़बरदस्त असांखे रिस्पॉन्स ॾिनो ऐं सुठी जेको आहे सो मोट मिली। फंड में बि उन्हनि काफ़ी जेको आहे असां सां सुठो सहकार कयो ऐं उहे फंड जेके आहिनि निसार ताईं पहुता। जंहिं माई अॼु ही जेको इलाजु हले थो पियो या जंहिं कंडीशन में निसार आहे, इहो सभु उन मां ई थिए पियो। बाक़ी निसार सर आऊं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिकिड़ो मज़दूर माण्हू आहे, ॻोठाणो माण्हू आहे, हुनजी पंहिंजी का वित वस या हैसियत कोन्हे। हू हिकिड़ो मिसकिन माण्हू आहे, अबोझ माण्हू आहे, ऐं हुन पंहिंजे वसार जेको हुन खां मुमकिन हुयो कल्ह ताईं जॾहिं हू ठीकु हुयो त हुन ॿियनि जी मदद कई पए। पर अॼु निसार खे पाण खे ॿियनि जी ज़रूरत आहे त यकीनन अहिड़ा इंसान दोस्त ऐं हमदर्दी जी दिलि रखंदड़ माण्हू आहिनि जेकी जेको आहे सो उहा मदद कनि था पिया हुनजी। ऐं उन माई निसार जो जेको हिन वक़्तु मां तव्हांखे ॿुधायां त निसार जो लीनार हॉस्पिटल लाड़काणे मां इलाजु हले थो पियो। हूअं आगा खान में ईद हाणे गुज़री वई आहे, सुभाणे या परीहं निसार हिते ईंदो कराची, ऐं हे आगा खान मां ॿीहर जेको हुन जूं टेस्टियूं आहिनि ज़रूरी आहे, इलाजु जेको बि घुर्बल हूंदो ॿीहर हुनखे एडमिट कराईंदासीं असां। ऐं ईअं ई जीअं पहिरियां असां फुड़ी फुड़ी तलाव करे हुनजो इलाजु करायो, ॿीहर बि ईअं ई फुड़ी फुड़ी तलाव कंदासीं मूं समेत जेकी बि दोस्त आहिनि, त जीअं हुनजी हयाती बची सघे। असां हर मुमकिन उहा कोशिशि कंदासीं जंहिंसां असां निसार जी हयाती बचाए सघूं। बिल्कुलु बिल्कुलु सर, हर सोशल एक्टिविस्ट, हर नौजवान सिंध जो नौजवान निसार सां गॾु आहे ऐं कोशिशि आहे पंहिंजी हर मुमकिन कोशिशि कंदासीं त निसार खे असां सिहतमंद असां ॾिसूं हिकु दफ़ो ॿीहर। ऐं असां चाहींदासीं त निसार हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजे मज़ाक मस्तीअ सां वरी सिंध जे नौजवाननि जी, सिंध जे ग़रीब माण्हुनि जी मदद करे। इरफान साहब, तव्हां हिकिड़ो सोशल मीडिया ते माना हिकिड़ो त सोशल मीडिया जो जेको रिस्पॉन्स आहे उहो तमामु माना हिकिड़ो माना अजीब रिस्पॉन्स आहे, छाकाणि त असांजा सोशल मीडिया ते फॉलोवर त हज़ारनि में लखनि में आहिनि, पर जॾहिं असां अमली को कमु कंदा आहियूं त असांखे रिस्पॉन्स तमामु घटि मिलंदो आहे। तव्हां हिकु पोस्ट शेयर कई त बाबा जेकॾहिं हिकु मुंहिंजी पोस्ट ते अहिड़ा बि माण्हू आहिनि जेकॾहिं हिकु हज़ार ॾियो त तॾहिं बि असां लखनि में करे सघूं था, त उनजो मोट में तव्हांखे को रिस्पॉन्स वग़ैरह मिलियो सोशल मीडिया तां, स्पेशली सोशल मीडिया तां?
सर काफ़ी दोस्तनि उन मुंहिंजी पोस्ट खां पोइ ॾाढो सुठो रिस्पॉन्स ॾिनो आहे। उहे काफ़ी हंधनि था जेकी दोस्तनि उहे निसार जे पंहिंजे अकाउंट में, मूं जीअं चयो हो त मुंहिंजी फ्रेंड रिक्वेस्ट में यानी कि 1900 माण्हू आहिनि, जेकॾहिं हज़ार बि को माण्हू ॾिए त 19 लख थी सघनि था। ईअं ई जेको आहे सो काफ़ी सारनि दोस्तनि उन जी मदद कई आहे। हाणे ईअं न आहे त 1900 माण्हू आहिनि त उन्हनि 1900 ई कई आहे, पर 19 मां मुंहिंजे ख़्याल में त 200 माण्हुनि ज़रूरु जेको आहे सो उन में पंहिंजो हिसो ॻंढियो आहे। ऐं हींअर ताईं काफ़ी सारा दोस्त जेकी आहिनि उहे मुसलसिल राब्ते में आहिनि ऐं निसार जे लाइ उन्हनि खां जेतिरो बि थी सघे थो पियो पंहिंजे वसाहर त हू निसार लाइ ॾियनि था पिया ऐं हुनजी जेको आहे सो मदद कनि था पिया। ऐं निसार लाइ मां तव्हांखे ॿुधायां त सोशल मीडिया ताईं जेको कुझु इहो जुड़ियो आहे, माहौल जेको बि जुड़ियो आहे, फंडिंग वारो हुजे, झोली फंड जो हुजे या जेको कुझु बि आहे, इहा सोशल मीडिया जी महिरबानी आहे, फेसबुक जी महिरबानी आहे, जितां काफ़ी सारनि दोस्तनि रिस्पॉन्स ॾिनो आहे ऐं हींअर ताईं जेको कुझु उन्हनि खां थिए थो पियो उहे हुनजी मदद कनि था पिया। पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असांजो जेको टारगेट आहे असीं उन ताईं पहुचूं, असां निसार जी हयाती बचायूं ऐं जेकॾहिं असीं निसार जी हयाती बचाए वियासीं त यकीनन इहो हिकिड़ो सिंध जे शऊर में हिकिड़ो पुख़्तो वेसाह हूंदो, हिकिड़ो यानी कि वॾी इहा कामयाबी हूंदी सिंध जे शऊर जी, इहा फतेह हूंदी त असां हिकु इंसान जी ज़िंदगी बचाई, यानी असां समूरी सिंध जी इंसानियत खे बचायो। इहो सिंध जा नौजवान हिकिड़ो मिसाल क़ाइमु कंदा ऐं असीं पुरुमीद आहियूं त असीं निसार खे हिकु दफ़ो ॿीहर उन कंडीशन में ॾिसंदासीं जंहिं कंडीशन में हू उन्हनि ॿहिराड़ियुनि ताईं पहुची उन्हनि अबोझ माण्हुनि जी मदद कंदो हुयो। ऐं हिकु दफ़ो ॿीहर इनशाला निसार पाण सां ग्राउंड ते गॾु हूंदो ऐं उन्हनि माण्हुनि जी मदद करे सघंदो। इंशाल्लाह सर, यकीनन बिल्कुलु हर नौजवान इहो ई चाहे थो, सिंध जो हर बाशऊर माण्हू इहो ई चाहे थो। निसार साहब टेक्स्ट में मोकिलियो आहे त माज़रत सां नेटवर्क जो प्रॉब्लम आहे असांजे ऐं मौसम जो हुते ख़राबु आहे, जंहिंजे करे उहे असां कंटिन्यू न पिया करे सघनि। सो बहरहाल निसार साहब असां तव्हां सां गॾु आहियूं ऐं सिंध जो नौजवान तव्हां सां गॾु आहे, हुन लाइ तव्हां हिमत बिल्कुलु न हारियो ऐं चवंदा आहिनि त मायूसी कुफुर आहे। इंशाल्लाह अल्लाह पाक तव्हांखे तमामु घणी सिहत ॾींदो ऐं ज़िंदगी बि ॾींदो ऐं तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर असां पंहिंजो पाण में ॾिसणु चाहियूं था ऐं तव्हांखे ॾिसंदासीं। अच्छा सर, इरफान साहब, हिन वक़्तु निसार जे इलाज लाइ टोटल केतिरो ख़र्च पैसा हुजणु घुरिजनि, माना इलाज जेकॾहिं असां मुकमल असां निसार खे चाहियूं था त बिल्कुलु ठीकु थी वञे, उनजो एक्सपेक्टेड केतिरो ख़र्चु आहे त जीअं असांजो सिंध जो आवाम ॾिसे ॿुधे ऐं कोशिशि करे थो उन टारगेट ताईं पहुचण जी कोशिशि करे। सर जॾहिं पोएं दफ़े निसार आगा खान में एडमिट हुयो ऐं हुनजो जेको इलाजु हलियो पिए ऐं निसार जो हिकिड़ो ऑपरेशन बि थी चुको आहे, आंड्रे में जेको आहे सो हुनखे इन्फेक्शन थियो हुयो, उन दौरान ई हुनजो ऑपरेशन थियो हुयो। यानी कि हिन वक़्तु निसार खे नलकियूं लॻल आहिनि, हू पखानो नथो करे सघे, माज़रत सां इहो वर्ड यूज़ पियो कयां त उहो पाण मतिलबु कि नथो करे सघे, नलकियुनि ज़रिए उहो जेको आहे सो जेको ख़ारिजी हुनजो आंड्रो हुयो उन में इन्फेक्शन थियो कटियो। त पहिरियों जॾहिं 3-4 महीना पहिरियां जॾहिं निसार एडमिट हुयो त उन टाइम जेको ख़र्चु हुयो टोटली उहो 80 खां 85 लख रुपया ख़र्चु उन ते अची पिए सघियो, जंहिंसां प्रॉपर हुनजो इलाजु थिए हा ऐं बिल्कुलु ठीकु ठाक थी वञे हा। उन खां पोइ मेडिसन वग़ैरह ते हुनजो उहो ट्रीटमेंट पियो हले हा। पर हिन वक़्तु जेका निसार जी कंडीशन आहे, निसार हिन वक़्तु 4th स्टेज ते आहे कैंसर जी, यानी कि लास्ट जीअं पाण चऊं, अलाह साईं हुनखे वॾी हयाती ॾिए, असांजो दुआऊं जेकी आहिनि हुन सां गॾु आहिनि, जुस्तजू हुन सां गॾु आहे, उहो आहे त यकीनन प्राइवेट हॉस्पिटल मां जेकॾहिं उहो इलाजु कराइजे, उहा आगा खान हुजे, किरण हॉस्पिटल हुजे या ॿियूं मुख़्तलिफ़ इस्लामाबाद में बि आहे, पर हिन वक़्तु जेको इलाजु मुमकिन आहे मुंहिंजे ख़्याल में त उहो ॿाहिरां ई मुमकिन आहे, छाकाणि जो हुनजो जेको आंड्रो हुननि डॉक्टरनि टुकियो आहे या कट वढ थी आहे त उनजी अहिड़ी का मशीनरी हिते मुमकिन कोन्हे त हुजे। इहो वधीक निसार पाण ई ॿुधाए सघे थो पियो, उहो कमेंट में भली ॿुधाए, पर मुंहिंजे ख़्याल में 80 लख खां 1 करोड़ रुपए ताईं सर हुनजो जेको आहे सो इलाज ते ख़र्चु आहे। कुझु ॾींहं पहिरियां निसार सां ॻाल्हि ॿोल थी हुई त हुन इहो ज़िक्र कयो हो त मुंहिंजो इलाजु अमेरिका या इंडिया मां का हॉस्पिटल आहे जितां इहो इलाजु मुमकिन थिए थो पियो। उहो जेको आंड्रो हुनजो कटियो वियो आहे
ख़ारिजी जेको आंड्रो पाण चऊं उहो आंड्रो ॿीहर माना लॻी नथो सघे, पर मस्नूई आंड्रो हुनखे लॻी सघे थो जेको हिन वक़्तु ॿाहिरां ई लॻी सघे थो। पोइ अमेरिका मां लॻे या इंडिया मां लॻे, इहे 2 मुल्क आहिनि जिते हिन जो इलाजु मुमकिन आहे। पर काथो जेको हुनजे इलाज जो आहे उहो 80 खां 1 करोड़ रुपए ताईं हुनजो जेको आहे उहो अंदाज़न इलाजु मुमकिन थी सघे थो पियो। जी माना नाज़रीन, जीअं त तव्हां ॾिठो त मीन्स निसार जे इलाज लाइ तक़रीबन 1 करोड़ प्लस घुर्बल आहे, छाकाणि त सिर्फ़ु इलाजु न आहे कराइणो, पर हुनजी मेडिसिन बि आहिनि, हुनजा मुख़्तलिफ़ यूटिलिटी एक्सपेंसिस बि आहिनि। त 1 करोड़ खां मथे ख़र्चु आहे। जेकॾहिं असां समूरा जेकॾहिं सिंध जी आबादी खे असां ॾिसूं, 1-1 रुपयो बि जेकॾहिं गॾु कयूं त तॾहिं बि असां 7-8 करोड़ गॾु करे सघूं था। तो नाज़रीन, तव्हांजी जेको आहे सो मदद जी ज़रूरत आहे निसार लाइ। निसार जो अकाउंट नंबर, जेस कैश अकाउंट नंबर वग़ैरह वग़ैरह सभई मौजूदु आहिनि। निसार जी वाल ते वञी तव्हां शइ ॾिसी सघो था, या हिन जेको असांजो जेको सेशन हली रहियो आहे इन जे कमेंट बॉक्स में बि असां हुन जा जेके अकाउंट नंबर्स आहिनि या जेका डिटेल आहे उहा असां शेयर कंदासीं, उन ते तव्हां राब्तो करे सघो था। अच्छा इरफान आलमानी साहब, मुस्तक़बिल में निसार जहिड़ा नौजवान जेकॾहिं अचनि था, बीमार थियनि था या उन्हनि खे ज़रूरत पए थी, त उन लाइ असां वटि को ट्रस्ट वर्दी इदारो, को ट्रस्ट वर्दी को पर्सन कोन्हे को। इवन बदकिस्मती सां ईअं चइजे त जेके बि असांजी स्टूडेंट्स यूथ पॉलिटिकल विंग्स आहिनि या नॉन पॉलिटिकल विंग्स आहिनि, उन्हनि वटि बि अहिड़े क़िस्म जी का प्लानिंग, अहिड़े क़िस्म जी का पॉलिसी मौजूदु न आहे। त इन जे हवाले सां इहो त हिकिड़ो तमामु माना ॾिसो त अॼुकल्ह जूं बीमारियूं अहिड़ियूं थी वियूं आहिनि जो ख़बर ई नथी पए, वेठे वेठे मुख़्तलिफ़ बीमारी अटैक थी वञे ऐं उहो आख़िरी स्टेज ते ख़बर थी पए। त छा अहिड़े क़िस्म जूं इन्हनि माना तव्हांजी असां माना सजेशन वठणु चाहियूं था त अहिड़ा जेके इदारा आहिनि, चाहे उहे स्कूल हुजनि, चाहे कॉलेज हुजनि, चाहे यूनिवर्सिटी हुजनि, उन्हनि वटि अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो फंड रेज़िंग बॉक्स हुजे जंहिंमें फीस मां कुझु अमाउंट पंहिंजे शागिर्द लाइ, पंहिंजे उस्ताद लाइ उहो रखियो वञे जीअं उनखे ॾुखे वक़्त में कमु अचे। छा अहिड़े क़िस्म जे हवाले सां तव्हांजी का ज़हन में का सलाह का अहिड़ी क़िस्म जी हुजे त? सर तमामु ज़बरदस्त सवाल कयो आहे तव्हां ऐं हिकिड़ी बहितरीनु यादगिरी ॾियारी आहे। ऐं इहो चाहींदुसि त असांखे सिर्फ़ु ईअं कोन्हे त मुस्तक़बिल में को माण्हू बीमार थिए थो त उनजे इलाज लाइ असांखे कुझु करिणो आहे, पर जीअं तव्हां ॻाल्हि कई त यूनिवर्सिटियुनि जे अंदरि खोड़ सारा अहिड़ा शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं हूंदियूं आहिनि ऐं हींअर बि आहिनि। तव्हां यूनिवर्सिटी मां गुज़रिया आहियो, असां बि यूनिवर्सिटी मां गुज़रिया आहियूं, अहिड़ा खोड़ सारा मिसाल असांजे साम्हूं आहिनि त यूनिवर्सिटियुनि जे अंदरि छोकिरियुनि या छोकिरनि वटि फीस भरण जेतिरा पैसा कोन हूंदा आहिनि। मुंहिंजे ख़्याल में असां वटि यूनिवर्सिटियुनि जे अंदरि सेमेस्टर फीस 35 खां 40 या 50,000 ताईं हूंदी आहे, पर उन्हनि वटि 20,000 बि अफोर्ड न करे सघंदा आहिनि जंहिंसां उहे नौजवान पंहिंजो जेको आहे सो उहा फीस भरे सघनि। इलाज त लखनि करोड़नि जी ॻाल्हि आहे, पर ही हिकिड़ा नंढड़ा नंढड़ा कम आहिनि। मूं जीअं शुरू में तव्हां सां ॻाल्हि कई त सभ खां वॾी ॻाल्हि हूंदी आहे पंहिंजो एतमाद बहाल करणु, यानी कि माण्हुनि खे पंहिंजो जेको आहे सो तव्हां एतमाद बहाल कराए था वञो, इहा तमामु वॾी ॻाल्हि हूंदी आहे ऐं हर माण्हू पंहिंजो एतमाद बहाल नाहे कराए सघंदो। बदकिस्मती सां असां वटि के अहिड़ा माण्हू बि आहिनि ऐं खोड़ सारा अहिड़ा माण्हू आहिनि जेकी ठग क़िस्म जा या उन्हनि जा अहिड़ा के ख़ुदा कम कयल हूंदा आहिनि जंहिंखां पोइ कंहिं बि माण्हूअ जो कंहिं ते बि। नाज़रीन, इरफान साहब असां खां डिस्कनेक्ट थी वियो आहे। यकीनन लाइट जो मसइलो हूंदो या नेटवर्क जो मसइलो हूंदो या विच में बि का कॉल अची वई हुजे। असां हिते असां सां टच में रहो, असां सां राब्ते में रहो। जीअं इरफान अची वञे त असां कंटिन्यू कयूं था। निसार अहमद लोड़ो साहब असांखे टेक्स्ट कयो आहे त पेट में डायरेक्ट केमोथेरापी थींदी आहे जेका अमेरिका में टेक्नोलॉजी आहे, पर पाकिस्तान में उहा टेक्नोलॉजी मौजूदु न आहे। ख़ान साहब, साईं निसार अहमद लोड़ो साहब मैसेज टेक्स्ट में कयो आहे त पेट में डायरेक्ट केमोथेरापी थींदी आहे जेका अमेरिका वटि टेक्नोलॉजी आहे, पर बदकिस्मती सां असांजे मुल्क में पाकिस्तान में उहा मौजूदु आहे। माना इन जो इहो मक़सदु असां वठी सघूं था त निसार जो जेको इलाजु आहे उहो बहितरु इलाजु असांजो पाकिस्तान में मौजूदु न आहे, पर उहो अमेरिका या अहिड़ा यूरोप कंट्री जेके आहिनि सुठी हॉस्पिटल में मौजूदु आहे।
जी इरफान साहब कंटिन्यू। जी सर, जीअं पहिरीं मां तव्हांखे ॿुधायो त उन जो जेको इलाज आहे उहो ॿाहिरां ई, छाकाणि जो निसार पाण ई बहितर ॿुधाए सघे थो ऐं हर वक़्तु असीं हुन सां गॾु कोन आहियूं हर मोड़ ते, जो उन बाबति मतिलबु के काफ़ी ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके उहो पाण ई बहितर ॿुधाए सघे थो। त जीअं निसार लाइ मूं तव्हांखे ॿुधायो त हुन जे जेका कीमोथेरेपी थींदी आहे हिन वक़्तु हुन जो हिकिड़ो आंड्रो जेको आहे उहो कटियल आहे। उन आंड्रे जे करे हू ॾाढी तकलीफ़ में आहे हींअर। ऐं पहिरीं मूं तव्हांखे ॿुधायो त हुनजो इलाजु जेको आहे अमरीका या इंडिया मां ई मुमकिन आहे। त निसार पाण ई हुन ते वाज़े जेको आहे सो ॻाल्हि रखी आहे त उहा शइ डायरेक्ट पेट में थींदी आहे, उहा हींअर अमरीका में ई मुमकिन आहे। त यकीनन असांखे कोई के अहिड़ा रस्ता कढणा पवंदा। अमरीका में बि खोड़ सारा असांजा दोस्त आहिनि, या जीअं इदारा आहिनि सिंधियुनि जा उते साना आहे, या ॿिया मुख़्तलिफ़ जेके असांजा दोस्त आहिनि उते। सो अहिड़े हवाले सां उन्हनि खे बसि गुज़ारिश कयूं था हिन प्रोग्राम जे तवसुस सां त बराए महिरबानी तव्हां जेको कुझु करे सघो था, तव्हांजे वस में आहे तव्हां उहो कयो। बक़ाया जेका बि गुंजाइश हूंदी उन में जेको बि ख़र्चु अचे थो असीं कोशिशि कंदासीं, कयूं था पिया ऐं कंदा रहंदासीं त असीं हुनजी हयाती बचाए सघूं। पोइ उहा अमरीका मां थिए या लंडन मां थिए, पर जेको असांजे वस में मुमकिन आहे उहो करे सघूं था ऐं कंदा रहंदासीं। जी बिल्कुलु सर, असां बिल्कुलु पंहिंजे वसा न घटाईंदासीं। इरफान साहब, जेके असांजूं इंटरनेशनल जेके असांजूं ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि, ख़ासि तौर ते सिंधियुनि जूं, जीअं साना आहे या मुख़्तलिफ़ असांजी ॿिया इदारा आहिनि जेके तमामु सिंध जे ग़रीब माण्हुनि ते तालीम ते इन्हनि ते कमु कनि पिया, छा निसार जे हवाले सां कंहिं प्लेटफॉर्म तां कंहिं राब्तो कयो आहे त जीअं निसार जी ज़िंदगी बचाए सघिजे? सर मुमकिन आहे त डायरेक्ट कंहिं निसार सां कयो हुजे त ॿी ॻाल्हि आहे, बहरहाल उन हवाले सां असां सां कंहिं बि माण्हू कंहिं बि हवाले सां को बि राब्तो न कयो आहे। ऐं हिन वक़्त ताईं असांजा हुते जेकी बि दोस्त आहिनि साना में या ॿिया जेकी बि दोस्त आहिनि उन्हनि खे चयो आहे असां त भई तव्हां खां जेको बि थी सघे थो उहो हुनजो इलाज लाइ या जेके शयूं घुर्बल आहिनि उहे तव्हां असांखे उतां पुछी करे ॿुधायो त छा छा घुर्बल आहे, केतिरो ख़र्चु ईंदो, त असां उन शइ खे मुमकिन बणाए सघूं। निसार आवाज़ अचे थो? निसार भाउ, असांजो आवाज़ु ॿुधो पिया तव्हां? ॾिसो निसार साहब, जेकॾहिं फेसबुक ते तव्हां ॾिसंदो हुनजो पंहिंजो फेसबुक सोशल मीडिया ते त तमामु हेल्थी आहे, पर हिते वीचारो बीमारी जे करे तमामु कमज़ोर थी चुको आहे। जी निसार भाउ, अस्सलाम वालेकुम निसार भाउ। नेटवर्क तारबंद मां घणा मूड मौसम ख़राब थी वियो आहे हिते। न न बिल्कुलु सर निसार भाउ, असां सम्झी सघूं था तव्हांजी कीअं तबियत आहे हिन वक़्तु? इरफान भाउ, भले तव्हां सलामत हे दोस्त ॾिसंदा हूंदा, जेकी दोस्त असांजा ही ॾिसनि पिया प्रोग्राम, ही निसार जी कंडीशन आहे ऐं केतिरी हुन में वीकनेस आहे। तव्हां हुनजा माज़ी जा फ़ोटू खणी ॾिसो, हुनजो वाल चेक कयो, जेके बि समाजी कमनि में हुननि जूं तस्वीरूं आहिनि त हुनजो चहिरो माशाअल्लाह सां केॾो भरियल भरियल ऐं ख़ूबसूरत आहे। पर ही हिकिड़ी ॾाइण बीमारी आहे, जंहिं बीमारी में वकोड़ जी दोस्त असांजो तव्हांजे साम्हूं आहे ऐं हुनजी छा कंडीशन थी वई आहे। त अहिड़ा ॿिया बि यकीनन माण्हू हूंदा जिन ताईं असांजी रसाई कोन्हे, पर असीं कोशिशि कयूं था त जेतिरो बि असां खां थी सघे असीं पंहिंजे दोस्त जी ज़िंदगी बचाए सघूं था ऐं बचाइण में हर मुमकिन कोशिशि कंदासीं असीं। इंशाल्लाह सर, बिल्कुलु सर, असां पंहिंजे वसा न घटाईंदासीं। असांजा जेके बि सोशल एक्टिविस्ट आहिनि, जेके बाशऊर नौजवान आहिनि सिंध जा, लिखियलु पढ़ियल आहिनि ऐं या लिखियलु पढ़ियल न आहिनि, बिल्कुलु उहे सिंध जे नौजवान खे ईअं न छॾींदा। सर इरफान साहब, असां जॾहिं माना निसार साहब लाइ नाज़रीन, निसार इरफान साहब थोरो डिस्कनेक्ट थी वियो आहे, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असां जॾहिं इरफान पंहिंजे निसार साहब लाइ ऐं सिस्टर कोमल सर तो जेका असां वटि हिन वक़्तु मौजूदु आहे, उहा बि इन ई बीमारीअ में असां खां हमेशह लाइ विछड़ी वई। असां जॾहिं झोली फंड पे गॾु कयोसीं, हिकिड़ो असां बॉक्स ठाहियोसीं ऐं कासिमाबाद जो हर दुकानु, हर इदारो, हर स्कूल असां विज़िट कयोसीं ऐं हुन में असां हुनजे लाइ चंदो बि गॾु कयोसीं। त असांखे रस्ते में कुझु फ़क़ीर मिलिया जिन उहो पुछा कयो त तव्हां छा पिया कयो, तव्हां बि छा असां वांगुरु, छाकाणि त असांजो जेको ग्रुप हो 5-6 दोस्त हुआ, तमामु वेल ड्रेस्ड में हुआ
ऐं उहो चंदो गॾु पिया कनि त उन्हनि फ़क़ीरनि चयो त तव्हां छा पिनो पिया जा त असांजे दोस्तनि में जेके गॾु हुआ टीम में हुन चयो त न असां पिनो न पिया पर असां चंदो गॾु पिया कयूं असां उन सिंध जे नौजवाननि लाइ जेके हिन बीमारीअ में वीचारा हॉस्पिटलाइज़्ड आहिनि ऐं असांजी ॾुखिया हालतुनि में आहिनि उन्हनि खे केरु सपोर्ट न पियो करे असां उन्हनि खे सपोर्ट करणु वञूं पिया त यकीन कयो त उतां जा जेके फ़क़ीर हुआ हिकु ॿ उन्हनि पंहिंजे उन जेको उन्हनि डोनेशन जेका उन्हनि चंदो जेके पिनिया पिए उन्हनि मां 5-10 रुपया उन्हनि बि असांखे ॾिना त जीअं तव्हां एॾो बहितरीनु कमु पिया कयो त असांजे तरफ़ खां बि जेको असांजो माना हिसो आहे उहो असांजो बि कंट्रीब्यूट उन में शामिलु कयो जी इरफान साहब यकीन तव्हां सां शायदि नेटवर्क जो प्रॉब्लम आहे त मां नाज़रीन खे ॿुधायां पियो त जॾहिं असां चंदो गॾु पे कयोसीं निसार साहब लाइ ऐं कोमल सहतो लाइ त असांखे कुझु फ़क़ीर मिलिया रस्ते ते जंहिं दुकान तां असां वठूं पिया त उन्हनि फ़क़ीरनि असांखे चयो त सर तव्हां जेको आहे सो तव्हां बि असां वांगुरु पिनो पिया छाकाणि त असांजो जेको 5-6 दोस्त हुआसीं वेल ड्रेस्ड हुआसीं त उन्हनि खे जॾहिं असां इहा ॻाल्हि ॿुधाईसीं त असां न हिन कम लाइ पिया कयूं त तव्हां इरफान साहब बिलीव कंदो त उन्हनि फ़क़ीरनि बि पंहिंजो जेको उन्हनि जी डोनेशन जेका गॾु कई उन मां कुझु अमाउंट उहो असांजे बॉक्स में विधो ऐं उन सर वक़्तु एॾी यकीन ख़ुशी जी ॻाल्हि हुई जी सर इरफान साहब सर यकीन थियो अहिड़ा काफ़ी एक्सपीरियंस असां सां बि हुया ऐं असां हैदराबाद में जॾहिं डे फस्ट करणु पिया वञूं निसार लाइ झोली फंड त उन वक़्तु सिंध जी तमामु वॾी महान शख़्सियत वॾो नालो अदाकार असद कुरैशी बि असां सां जेको आहे सो गॾु हुया असां जॾहिं नसीम नगर चौक ते बीठा हुयासीं ऐं उनखां पोइ आहिस्ता आहिस्ता जॾहिं चौक खां असां अली पैलेस तरफ़ वञणु शुरू कयो नसीम शॉपिंग प्लाज़ा वटि त उते नंढड़ा ॿार फ़क़ीर जेकी हुया ईअं ई उहे किननि पिया ऐं जॾहिं उन्हनि असांखे ॾिठो झोली फंड त बग़ैर कंहिं पुछण जे हुननि जे खीसनि में जेकी पैसा हुया उहे कढी उन्हनि उन में झोली में विझी छॾिया जॾहिं असां अॻिते वियासीं त उहे ॿारड़ा असांजे दोस्तनि खां असां खां पुछनि पिया त हे तव्हां छा था कयो ऐं छो था पिया कयो त उन्हनि निसार जूं असां वटि तस्वीरूं हुयूं फ़ोटूज़ हुया जेके असां उन्हनि खे ॾेखारियूं पिया त हे असांजो दोस्त आहे ऐं कैंसर जो मरीज़ आहे हिन जे इलाज लाइ असां गॾु पिया कयूं यकीन कयो उन्हनि ॿारनि जे मुंहं ते जेका मुस्कुराहट हुई उहा माना ॾिसण वटां हुई हो पंहिंजो चंदो हुन में शामिलु करे ऐं जेको ख़ुशि पिया थियनि असांखे एॾो अहसासु पियो थिए असद भाउ जे अखियुनि मां माना ईअं लुड़क हली आया यार ही इंसानियत जो अहसासु आहे हिन में को मज़हब कोन्हे को दीन कोन्हे को धर्म कोन्हे ही सिर्फ़ु हिकिड़ी इंसानियत आहे हिकिड़ो अहसासु आहे जो मासूम ॿारड़ा जेकी पाण जेको आहे सो हिकिड़ा गदागर आहिनि ऐं उहे पंहिंजो हिसो हुन में शामिलु कनि था पिया असां जॾहिं कासमाबाद में वियासीं त उते जेको आहे सो नंढड़ा ॿारड़ा वालदेन सां शॉपिंग करणु आया ऐं उन्हनि जॾहिं असां झोली झले वञूं पिया त उहे उन्हनि खां पैसा वठी हुन झोली में विझंदा पिया वञनि त अहिड़ा काफ़ी एक्सपीरियंस माना रहिया उते असां सां झोली फंडिंग में टंडो मोहम्मद ख़ान में बि ईअं ई असां सां थियो हिकिड़ो फ़क़ीर हुयो मलंग टाइप उहो सॾु करे जॾहिं असां अॻिते गुज़री वियासीं त पोयां रड़ियूं कंदो आयो असां सां दोस्त गॾु हुयासीं काफ़ी तइदाद में दोस्त हुयासीं टंडो मोहम्मद ख़ान में फंडिंग कई त उहो बि पोयां ईअं डोड़ंदो आयो माज़ूर टाइप हिकिड़ो फ़क़ीर आयो उन बि पंहिंजो हिसो हुन में शामिलु कयो त इहा हिकिड़ी इंसानियत आहे हिकिड़ो इंसानियत जो जज़्बो आहे हिकिड़ो अहसासु आहे माण्हू खे त भई इंसानियत छा हूंदी आहे यकीननि असांखे अहिड़नि माण्हुनि मां सिखणु घुरिजे त इंसानियत हूंदी छा आहे बिल्कुलु बिल्कुलु इरफान साहब यकीनन इंसानियत माना आहे तॾहिं त असां एॾो कमु कयो ऐं उनजो रेस्पॉन्स मिलियो अच्छा सर इरफान साहब जॾहिं तव्हां इहा जेको बि एवर तव्हां गॾु कयो अमाउंट जॾहिं तव्हां निसार साहब खे हैंड ओवर कयो उन वक़्तु निसार भाउ जूं कहिड़ियूं फीलिंग्स हुयूं ऐं उन वक़्तु निसार जा छा लफ़्ज़ हुआ जेके सिंध जे नौजवाननि लाइ या तव्हां लाइ उहे जेकॾहिं शेयर कंदो त असांजा जेके नौजवान आहिनि जिन सपोर्ट कयो या जिन सपोर्ट न कयो त असांखे उन्हनि खे मोटिवेशन मिले जीअं उहे वधीक खां वधीक अञा वधीक सपोर्ट करे सघनि सर सभ खां पहिरीं त असां जिन जिन शहरनि में फंडिंग कई हुई उन्हनि शहरनि जा नाला ऐं चैरिटी शो में जिन जिन दोस्तनि पंहिंजो पंहिंजो हिसो ॻंढियो हुयो यानी कि स्टेज ते अची करे जेकी जेकी अमाउंट उन्हनि जी पंहिंजी पंहिंजी हुई जॾहिं असीं निसार ताईं उहा अमाउंट पहुचाइण वियासीं जीअं मूं पहिरीं तव्हांखे ॿुधायो त डायरेक्ट जीअं जो तीअं असांखे जीअं पैसा मिलिया असीं उहे जीअं जो तीअं जहिड़ी कंडीशन में हुया
उहे ॻरियल हुया, फाटल हुया, मेरा हुया, नवां हुया, जंहिं कंडीशन में हुया उहे निसार ताईं असां पहुचाया। त उन्हनि दोस्तनि जा नाला बि उनखे ॿुधायासीं त भई फलाणे दोस्त असांखे हेतिरा पैसा तव्हां लाइ ॾिना। त हू ॾाढो ख़ुशि पियो थिए ऐं हुनजे चहिरे जा तासुरात जेकी हुया घड़ी खन लाइ यकीन कयो त हू ॼण पंहिंजी बीमारी वारी जेका तकलीफ़ ऐं पीड़ा हूंदी आहे उहा हू विसारे चुको हुयो ऐं तमामु घणो ख़ुशि पियो थियो। हुन सॼी सिंध जा थोरा मञा, उन्हनि दोस्तनि जा थोरा मञा जिन हिन में हिसो ॻंढियो, या जेकी बि दोस्त असां सां वॉलंटियरली गॾु हुया उन्हनि असां सां फंडिंग कई, सॼी सिंध में जिते जिते बि थियो। ऐं उहा निसार पाण सोशल मीडिया यूज़ करे थो, फेसबुक ते हुनखे पल पल जी अपडेट मिलंदी रहंदी आहे ऐं असां दोस्त बि हुनखे ॿुधाईंदा रहंदा आहियूं। त हू सभिनी दोस्तनि जा थोरा मञींदो आहे तहे दिलि सां त यार मां हिकिड़ो नाचीज़ आहियां ऐं सिंध जेका मूंखे मोहबत ॾिनी आहे इहे थोरा आउं कॾहिं बि लाहे नथो सघां, पर आउं ॻाए सघां थो। काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि, यकीन कयो, ऐं अहिड़ा खोड़ सारा मिसाल आहिनि जिन लाइ जेतिरो कबो आहे उहे चवंदा आहिनि त मुंहिंजे लाइ कंहिं कुझु बि न चयो। पर ही जेको थोरो या घणो जेको बि निसार लाइ थिए पियो, जॾहिं हुन ताईं उहा ख़बर पहुचंदी आहे त यकीन कयो ॾाढो ख़ुशि थींदो आहे ऐं हुन जे दिलि मां हू बीमारी जे जंहिं स्टेज ते या जंहिं बिस्तरे ते आहे उतां हू जेकी दुआऊं ॾींदो आहे त यकीन कयो आउं त सम्झां थो उहे जेके हुनजी दिलि मां दुआऊं निकिरंदियूं हूंदियूं उहे डायरेक्ट अर्श ताईं वेंदियूं हूंदियूं ऐं अलाह साईं उन्हनि माण्हुनि खे अजर ॾींदो, उन्हनि जी रोज़ी में बरकत विझंदो। जेके पंहिंजे हिसे मां थोरो हिसो घणो हिसो जेतिरो बि ॻंढीनि था पिया, अलाह साईं उन्हनि खे बरकत विझी ॾींदो। ऐं हिन नौजवान जे सदके जेको असांजो दोस्त निसार बलड़ो हिन वक़्तु बीमारी जे बिस्तरे ते आहे, उन जे सदके असां बि दुआऊं था ॾियूं। निसार जूं अमड़ियूं भेनरियूं, मां तव्हांखे ॿुधायां त सिंध मां असां जूं भेनरूं अमड़ियूं माना मुख़्तलिफ़ हंधनि तां दुआऊं ॾींदियूं आहिनि। उहे दुआऊं बि जेके आहिनि न हुननि जो हिसो आहे, ॼण त उहो पंहिंजो हिसो निसार जी ज़िंदगी बचाइण में पंहिंजो शामिलु कनि थियूं पियूं। इहा ई वॾी ॻाल्हि आहे। बिल्कुलु इरफान साहब, यकीन ख़ुशीअ जहिड़ी का बि ख़ोराक कान्हे का, त यकीन जॾहिं इहे जेको बि वाटे वजरे हुनखे मिले थो, हिकिड़ी सपोर्ट मिले थी, हिकिड़ी पंहिंजाइप मिली थो, हुनखे वक़्तु यकीन हिकिड़ो ख़ुशी थिए थी। उन वक़्तु समूरियूं दवाउनि जो जेको असरु आहे उहो ख़तमु थी थो वञे ऐं ख़ुशी जे करे चहिरो मुस्कुराहट में अची थो वञे ऐं सिहतमंद थी थो वञे। अच्छा इरफान साहब, पंहिंजो को निसार जो को अहिड़ो को वाक़ियो जेको तव्हां असां सां शेयर करणु चाहियो असांजे नाज़रीन सां, छाकाणि त तव्हां सां गॾु तमामु घणो सोशल एक्टिविस्ट रहियो, पूरी सिंध जा दौरा कया, उन सियारे में कंबल बि विराया ऐं पंहिंजो मानियूं बि विरायूं, अलाए छा मां छा हुनजी जॾहिं सोशल मीडिया जी पेज ते असां हुनजे वाल ते वञूं था त तमामु घणो ख़ुशि मिज़ाज बि रहियो। सो तव्हांजे जेकॾहिं को अहिड़ो को वाक़ियो ऐं तव्हांजे सिंध जे नौजवाननि सां शेयर करणु चाहियो त ज़रूरु सर। शर्मादा ऐं ॿुधायां त निसार हिकिड़ो भोगाई माण्हू आहे, खिलमुख शख़्सियत आहे ऐं हमेशह ख़ुशि रहंदो आहे। यकीन कयो हिन वक़्तु बि हू असां त ॾिसंदा आहियूं हुन जे बिस्तरे ते त असांखे वॾो ॾुखु थींदो आहे, अहसासु थींदो आहे, पर यकीन कयो उते बि हुनजी शख़्सियत या जेको चहिरे ते हमेशह मुस्कुराहट ई हूंदी आहे। हुनजी तकलीफ़ हू ई ॼाणे थो, जेको हुनखे दर्द आहे यकीनन हुनखे ई ख़बर हूंदी। पर इंतिहाई भोगाई माण्हू आहे, मज़ाक ऐं मिज़ाज में हू नरम मिज़ाज माण्हू रहियो आहे। वाक़ियो को अहिड़ो ख़ासि त न आहे, पर दोस्तनि हिकिड़े दफ़े जेको आहे सो वेठा हुयासीं, दोस्त आहे असांजो मेड़ में, उन निसार जी हिकिड़ी खदड़े फ़क़ीर सां तस्वीर कढी उहा सोशल मीडिया ते रखी छॾी त भई हीउ जेको निसार आहे उहा शादी करणु पियो वञे ऐं असां रिश्तो ॻोल्हे छॾियो आहे। पोइ जॾहिं उहा तस्वीर फेसबुक ते शेयर थी त दोस्तनि हुन ते काफ़ी भोग चर्चा कया। पोइ आख़िर में जॾहिं निसार उहा तस्वीर ॾिठी त हुन चयो यार मुंहिंजे ॻोठ जा सादड़ा माण्हू आहिनि ऐं उहे सम्झंदा त निसार को वाक़ई अहिड़ो कमु करणु पियो वञे। सो अहिड़े क़िस्म जा जेको आहे सो भोग मज़ाक हुन सां थींदा रहंदा आहिनि। ऐं हींअर बि उहो खणी हू बीमारी में आहे, पर हमेशह ख़ुशि रहंदो आहे, खिलंदो रहंदो आहे। ऐं इंसान जी इहा ई वॾी ख़ूबसूरती आहे त हुनजे चहिरे ते हमेशह मुस्कुराहट हुजे। बिल्कुलु यकीनन निसार जी तव्हांजी तस्वीरुनि मां, सोशल मीडिया जी एक्टिविटीज़ मां हिन वक़्तु बि असांखे ज़िंदा दिलि शख़्सियत मिले थी ऐं लॻे थो ऐं हिन वक़्तु बि हू सोशल मीडिया खे उअं ई यूज़ पियो करे जीअं आम नॉर्मल माण्हू यूज़ कंदो आहे।
अच्छा इरफान आलमानी बाब असांखे खोड़ सारा दोस्त बि ॾिसी रहिया आहिनि, लियाकत अली छछर आहे, मुबीन आलमानी आहे, खोड़ सारनि दोस्तनि जे कमेंट्स आहिनि जिन पंहिंजो एतमाद ॾियारियो आहे त असां निसार लाइ पूरी कोशिशि कंदासीं, असां निसार जे लाइ पंहिंजे हर हवाले सां असां मदद करण जी कोशिशि कंदासीं। तव्हांजो आख़िर में को जेकॾहिं को मैसेज हुजे सिंध जे नौजवाननि लाइ, सिंध लाइ, निसार लाइ, असां लाइ, त यकीनन ज़रूरु शेयर कयो जीअं असां उनखे मिशन खे कामयाबु करण जी भरपूर कोशिशि कयूं। सर मैसेज इहो ई आहे त सिंध जा जेकी नौजवान आहिनि उहे सभु कुझु करे सघनि था, उहे कंहिं बि माण्हू जा कंहिं बि हुकूमती आसरे जा मोहताज न आहिनि ऐं सिंध जा नौजवान उहो सभु कुझु करे सघनि था जेको दुनिया नथी करे सघे। सिंध जो नौजवान इंतिहाई बहादुर आहे, पावरफुल आहे, पढ़ियो लिखियो नौजवान आहे ऐं समाज में उनजी हिकिड़ी सोच जेका आहे उहा तमामु घणी मुनफ़रिद आहे। त दोस्तनि खे इहो चवंदुसि त कॾहिं बि पंहिंजो को बि कमु हुजे कॾहिं बि कंहिं बि माण्हू ते न भाड़ियो, ईअं न सोचो त तव्हां अकेला आहियो ऐं इहो कमु तव्हां नथा करे सघो। यकीन कयो तव्हां अकेले शुरूआति कयो, तव्हांजे पुठियां हिकिड़ो काफ़िलो पाण ई जुड़ी वेंदो, तव्हांखे ख़बर बि न पवंदी। तव्हांखे इहा ख़बर हूंदी आहे अकेलो निकितो हुयुसि त मुंहिंजे पोयां हीउ जेको काफ़िलो आहे इहो कीअं, इहो तव्हांजो किरदारु हूंदो, इहो तव्हांजो एतमाद हूंदो, इहा तव्हांजी पर्सनैलिटी हूंदी जो माण्हू तव्हांजे पुठियां लॻंदा कंहिं सुठे कम जे करे। असां सिंध जा नौजवान न सिर्फ़ु समाजी कमनि में पर हर लिहाज़ खां उहे अॻिभरा रहिया आहिनि ऐं रहंदा। असांजो साथ सहकार मोहबतूं दुआऊं सिंध जे नौजवान सां गॾु आहिनि ऐं असीं हर मोड़ ते उन्हनि सां गॾु आहियूं। बसि इहा नंढड़ी जेको आहे सो हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि त पंहिंजा कम कंहिं ॿिए ते भाइण बजाए पाण कयो, पहिरीं शुरूआति उनजी पाण कयो, यकीनन तव्हांजे पुठियां हिकिड़ो काफ़िलो जुड़ी वेंदो। उनजो मिसाल हिकिड़ो निसार आहे त उनजा नंढड़ा नंढड़ा जेकी कम आहिनि अॼु उहे ॻाइजनि था पिया ऐं समूरी सिंध उन सां मोहबत थी करे ऐं उन जे लाइ समूरी सिंध जेको आहे सो हिकिड़ो काफ़िलो बणिजी निकिती आहे। इनशाला हिकु ॾींहुं निसार चङो भलो थी असां सां गॾु हूंदो ऐं नए सिर सां असां सां समाजी कमनि में पंहिंजे कदम ऐं हुनजो जेको साथ आहे उहे असां सां शामिलु हूंदा। जी इरफान आलमानी साहब तव्हांजो तमामु घणी महिरबानी, तव्हां तमामु पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो असांखे ऐं निसार जो यादगिरियूं असां सां शेयर कयूं। निसार लाइ तमामु घणो तव्हां कमु कयो आहे, तव्हां मूंसां गॾु आहियो, उनजो अजर अलाह साईं तव्हांखे ॾींदो। ऐं नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर जेके असांजा नौजवान ॾिसी रहिया आहिनि त निसार असांजो दोस्त आहे, असांजी सिंध जो नौजवान आहे, सिंध जो सरमायो आहे, उनखे बचायो, उनखे बचाइण लाइ कोशिशि कयो। चवंदा आहिनि त फुड़ी फुड़ी तलाक, तव्हां जेतिरो बि असां घटायो रुपयो, ॿ रुपया, 5 रुपया, 10 रुपया, उनजो जेस कैश अकाउंट आहे, बैंक अकाउंट आहे, उनजी मदद कयो। छाकाणि त निसार जी शख़्सियतूं जिन खे जेकॾहिं असां उनखे मिस कंदासीं त वरी अहिड़ी निसार जहिड़ी शख़्सियत वरी सालनि में पैदा थींदी। जंहिं पंहिंजी सिंध खे पंहिंजी सिंध सम्झो आहे, तव्हां हिन वक़्तु में तव्हां सोशल मीडिया ते ॾिसंदो तव्हांखे ईअं लॻंदो त ॼण हू बिल्कुलु ठीकु ठाक ऐं तव्हां वांगुरु ई आहे, पर हू हिकु लाचारी जी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे सिर्फ़ु हुकूमतनि जे आसरनि में। जेकॾहिं इहा हुकूमत जा आसरा न मिलंदा त शायदि हींअर निसार असां सां गॾु बिल्कुलु ठीकु ठाक गॾु हुजे आहे। अवां जी वॾी महिरबानी, हिकु दफ़ो ॿीहर मिलंदासीं लाइव मीट में ईंदड़ हफ़्ते के नए मौज़ू सां गॾु। अलाह इरफान खां अलाह भाई वरी मुलाक़ात कंदासीं।